अवां सां हिकु अहम ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। दादू मां राधो न्यूज़ जे रिपोर्टर सखी सरदार चारण जी उमिरबाब चांडियो जे 3 घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी सरकारी वकील जी तबियत नासाज़ हुजण करे सरकारी वकील पेश न थियो। ॿुधणी 7 जून ताईं अदालत मुलतवी करे छॾी। जॾहिं त इल्ज़ाम हेठि आयल MPA बुरहान खान चांडियो न्याणी जे इलाज जे सिलसिले में परॾे वञण लाइ अदालत में दरख़्वास्त ॾिनी। अवां सां हिकु दफ़ो ॿीहर हिकु अहम ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। उमिरबाब चांडियो जे 3 घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी सरकारी वकील जी तबियत नासाज़ हुजण करे सरकारी वकील पेश न थियो। ॿुधणी 7 जून ताईं अदालत मुलतवी करे छॾी। बुरहान खान चांडियो जी दरख़्वास्त में मौक़ुफ़ जे मुताबिक़ घर में ॿियो को फ़र्द नाहे जेको धीउ सां गॾिजी वञे न्याणी जे इलाज जे सिलसिले में परॾे वञण जी इजाज़त ॾिनी वञे। जॾहिं त उमिरबाब चांडियो जी मीडिया सां ॻाल्हि ॿोल मुताबिक़ केस फ़तवा जे वेझो आहे, तंहिं करे बुरहान खान चांडियो धीउ जे इलाज जो बहानो बणाए मुल्क खां फ़रार थियणु चाहे थो। अवां सां हिकु दफ़ो ॿीहर हिकु अहम ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। उमिरबाब चांडियो जे 3 घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी सरकारी वकील जी तबियत नासाज़ हुजण करे सरकारी वकील पेश न थियो। ॿुधणी 7 जून ताईं अदालत मुलतवी करे छॾी आहे। उमिरबाब चांडियो पिणु इहो बि ॿुधायो आहे त अदालत खे गुज़ारिश कंदसि त बुरहान चांडियो जी दरख़्वास्त रद्द करे हू परॾे वञी वेही रहियो त उन जो ज़िम्मेवारु केरु हूंदो। अॼु सरकारी वकील जी तबियत नासाज़ हुजण करे ॿुधणी न थी सघी। ईंदड़ ॿुधणी 7 जून ते थींदी। अवां सां हिकु अहम ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। दादू मां राधो न्यूज़ जे रिपोर्टर सखी सरदार चारण जी उमिरबाब चांडियो जे 3 घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी सरकारी वकील जी तबियत नासाज़ हुजण करे सरकारी वकील पेश न थियो। ॿुधणी 7 जून ताईं अदालत मुलतवी करे छॾी। जॾहिं त इल्ज़ाम हेठि आयल MPA बुरहान खान चांडियो न्याणी जे इलाज जे सिलसिले में परॾे वञण लाइ अदालत में दरख़्वास्त ॾिनी। अवां सां हिकु दफ़ो ॿीहर हिकु अहम ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। उमिरबाब चांडियो जे 3 घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी सरकारी वकील जी तबियत नासाज़ हुजण करे सरकारी वकील पेश न थियो। ॿुधणी 7 जून ताईं अदालत मुलतवी करे छॾी। बुरहान खान चांडियो जी दरख़्वास्त में मौक़ुफ़ जे मुताबिक़ घर में ॿियो को फ़र्द नाहे जेको धीउ सां गॾिजी वञे न्याणी जे इलाज जे सिलसिले में परॾे वञण जी इजाज़त ॾिनी वञे। जॾहिं त उमिरबाब चांडियो जी मीडिया सां ॻाल्हि ॿोल मुताबिक़ केस फ़तवा जे वेझो आहे, तंहिं करे बुरहान खान चांडियो धीउ जे इलाज जो बहानो बणाए मुल्क खां फ़रार थियणु चाहे थो। अवां सां हिकु दफ़ो ॿीहर हिकु अहम ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। उमिरबाब चांडियो जे 3 घर भातियुनि जे क़त्ल केस जी ॿुधणी सरकारी वकील जी तबियत नासाज़ हुजण करे सरकारी वकील पेश न थियो। ॿुधणी 7 जून ताईं अदालत मुलतवी करे छॾी आहे। उमिरबाब चांडियो पिणु इहो बि ॿुधायो आहे त अदालत खे गुज़ारिश कंदसि त बुरहान चांडियो जी दरख़्वास्त रद्द करे हू परॾे वञी वेही रहियो त उन जो ज़िम्मेवारु केरु हूंदो। अॼु सरकारी वकील जी तबियत नासाज़ हुजण करे ॿुधणी न थी सघी। ईंदड़ ॿुधणी 7 जून ते थींदी।